नाज़रीन MHBHD न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं वॻण मां। आशिक़ अली मुगेरी जी वॻण शहर में सुमरा मोहल्ला जे रवासी जो सड़ियल ट्रांसफार्म तब्दील न करण ऐं बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहीद मुर्तज़ा भुट्टो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहि ॾिनी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन अमीर अली सुमरो, सरदार अहमद सुमरो, एजाज़ अली वॻण, ज़मीर अली सुमरो, सादक सुमरो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली जी हथरादू लोड शेडिंग कई पई वञे ऐं शहरियुनि जो सुमरा मोहल्ले जो सड़ियल ट्रांसफार्म गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी तब्दील नाहे कयो वियो। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे ऐं सभु रोज़ाइता आहिनि। बिजली न हुजण करे मासूम ॿार तोड़े पीर सन तमामु घणो परेशान आहिनि। बिजली बहाल न थियण सबबि शहरनि सां वॾो ज़ुल्म आहे। जॾहिं त गर्मी सबबि राति जागी गुज़ारियूं था। बिजली ग़ाइबु रहण मामूल बणिजी वियो आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो त बिजली जी गैर एलानिया लोड शेडिंग सबबि रोज़गार करण में बि मुश्किल बणिजी वई आहे। असीं मुतालबो कयूं था आला अमलदारनि खां त नोटिस वठी बिजली जी बंदिश जो आज़ार ख़तमु कराए मोहल्ले में नओं ट्रांसफार्म लॻाराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में कराची लाड़काणो इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो।